शहीद अब्दुल रहीम गिरोड़ी साहब जूं क़यामत अचण जूं अॻकथियूं असांजे प्यारे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन क़यामत जा आसार ॿुधाया आहिनि, जेकी सभु हिन वक़्तु हली रहिया आहिनि। मर्दनि खां पंध कोन थींदा, औरतनि खां जंड कोन हलंदा, औरतूं सभु उघाड़ियूं ॾिसण में ईंदियूं, मतिलबु अहिड़ो लिबास हूंदो जंहिंमें हू उघाड़ियूं नज़र अचनि। मर्द दुनिया में घटि ऐं औरतूं घणियूं थी वेंदियूं। घर घर में नाच गानो हूंदो। माउ पीउ जी इज़त हया अदब ख़त्म थी वेंदो। नेक बुज़ुर्ग माण्हू लूसी ऐं कंजर माण्हू अॻियां हथ ॿधंदा। औरतूं मर्द थी वेंदियूं ऐं मर्द औरतूं थी वेंदा। घर जी अॻवाणी औरतूं कंदियूं। ग़रीब माण्हुनि जा हक़ हड़प कया वेंदा। फ़लस्तीन में सभु यहूदी गॾु थींदा जेके मुसलमाननि सां जंग कंदा। आख़िरी वक़्त में हिकु दूहो निकिरंदो जेको हिकु मुख़्तलिफ़ शिकल जो हूंदो, जेको पूरी दुनिया ते 40 ॾींहं ताईं रहंदो, जंहिंमें माण्हू मरण लॻंदा। हिकु राति अहिड़ी थींदी जेका तमामु वॾी थी वेंदी, जंहिंमें सिज कोन उभरंदो। माण्हू रोअण पिटण लॻंदा। घणे टाइम खां पोइ सिज उलंदे ॾिस खां उभरंदो ऐं थोरो मथे अची वरी लही वेंदो। पूरी दुनिया ते हिकु अहिड़ी वबा फैलिजंदी जंहिंमें किरोड़नि जी तादाद में माण्हू मरंदा, जेका हिन वक़्तु हली रही आहे। यमन ऐं शाम जे विच मां दज्जाल ईंदो, जेको पाण खे ख़ुदा सॾाईंदो, माण्हू मारे वरी जीअरो कंदो, बरसात वसाईंदो ऐं चवंदो त मुंहिंजी इबादत करियो, आउं तव्हांजो ख़ुदा आहियां। मस्जिदनि में शोर शराबो थींदो। माण्हू दुनिया जूं ॻाल्हियूं मस्जिद में कंदा। एहसास ख़त्म थी वेंदो। भाउ भेण खां नफ़रत कंदो, भेण भाउ खां नफ़रत कंदी, पुट पीउ खां नफ़रत कंदो, पीउ धीअ सां नफ़रत कंदो। न्याणनि खे नचायो वेंदो, ज़ना आम थी वेंदी। माण्हू गुनाह करे उन ते फ़ख्र कंदा। वक़्तु गुज़रण में तमामु तेज़ी अची वेंदी। साल महीने जे बराबरि लॻंदो, महीनो हफ़्ते जे बराबरि लॻंदो, हफ़्तो ॾींहं जे बराबरि लॻंदो ऐं ॾींहं कलाक जे बराबरि लॻंदो। औरतूं पर्दा कोन कंदियूं, गैर मर्दनि सां बेहिजाब थी मिलंदियूं। अल्लाह से खां दुआ आहे त अल्लाह से पंहिंजनि बंदनि खे सिधी राह ॾेखारे।